टीबी जे बचाव वारा टुका कोरोना जे इलाज लाइ हिकु उमेद पैदा कनि था। हिकु स्टडी मुताबिक़ उहे मुल्क जिन में टीबी जे बचाव जा टुका लाज़िम करार ॾिनल हुया, उन्हनि मुल्कनि में कोरोना जे करे घटि मौत वाक़िआ थिया आहिनि। साइंसदान हिन वक़्तु टीबी जी वैक्सीन जी आज़माइश करे रहिया आहिनि। इहा वैक्सीन क़ुवत मुदाफ़त खे वधीक हसास बणाईंदी, त जीअं असांजी क़ुवत मुदाफ़त कोरोना जे हमले खे बहितर तरीक़े सां मुंहुं ॾेई सघे। न्यूयॉर्क टेक्नोलॉजी इदारे जे साइंसदाननि अहिड़नि मुल्कनि में जिते BCG यानी टीबी जी वैक्सीन लाज़िम करार ॾिनल हुई, उते घटि कोरोना केसिस जे विच में बाहिमी तालुक़ ज़ाहिर कयो आहे। जॾहिं त इहो हिकु बाहिमी तालुक़ आहे, इन जे करे डॉक्टर 6 मुल्कनि में पंहिंजे हेल्थ वर्करनि ऐं पुराणनि माण्हुनि खे BCG यानी टीबी जी वैक्सीन हणनि था। अॻे थियल रिसर्च मुताबिक़ BCG वैक्सीन न फ़क़ति टीबी खां बचाए थी, बल्कि ॿियनि विचड़ंदड़ जरासीमनि खां पिणु बचाए थी। साइंसी जांच कंदड़ टीम सॼी दुनिया मां टीबी जी वैक्सीन यानी BCG बचाव वारे टुकनि जी डेटा ऐं कोरोना वायरस वारे केसनि खे साम्हूं रखी करे भेटाए थी। उन्हनि साइंसदाननि खे इन्हनि ॿिन्ही डेटाउनि में हिकु मज़बूत बाहिमी तालुक़ मिलियो। मिसाल तौरु जापान में शुरूआती कोरोना केसिस ज़ाहिर थिया ऐं जापान में टीबी जे बचाव जे टुकनि जी पॉलिसी तमामु सख़्तु आहे। इन जे करे ई जापान कामयाबीअ सां कोरोना जी वबा खे मुंहुं ॾिनो। उहो ॿिए बग़ैर कंहिं घर जे रहण जी बंदिश जे। जॾहिं को बि बीमारी कंदड़ जरासीम टीबी वांगुरु फैलिजे थो, त असांजो पहिरियां खां वैक्सीन थियल जिस्म उन जो सही तरीक़े सां मुक़ाबिलो करे थो, बनिस्बत उन्हनि माण्हुनि जे क़ुवत मुदाफ़त जे जिन खे टीबी जा टुका न आहिनि लॻल। हीअ शुरूआती जांच हिकु अणछपियल तिबी रिसर्च जी वेबसाइट ते रखियल आहे। जर्मनी में साइंसदान VPM 1002 वैक्सीन जी आज़माइश करे रहिया आहिनि, जेका टीबी जी वैक्सीन BCG वांगुरु आहे। हिन में टीबी वांगुरु कमज़ोर बैक्टीरिया आहिनि ऐं हीअ वैक्सीन टीबी खां बहितर बचाव फ़राहम करे थी। कोवन ते थियल जांच मां मालूम थियो आहे त BCG यानी टीबी जी वैक्सीन वायरल इन्फेक्शन जेको साह जी नली में थिए थो, उन खां पिणु बचाए थी। साइंसदान अञा इहा कोशिश करे रहिया आहिनि त उहे सम्झी सघनि त कीअं BCG या टीबी जे बचाव जा टुका ॿियनि जरासीमनि ख़िलाफ़ मुअसर थी सघनि था।